निभागो मिले ही कौन तो गोले गोले थक जी पियो। अरे ये खजिन जे बाग में लिखो पिया गोले गोले मुझी बेख निकरी पिया। अरे गुल्लू ओ गुल्लू गुल्लू अरे निभागा मु तो दिठो आ लिखण कार ना है। अरे गोले गोले तो थक जी पिया पैसा चुंडू दी दे। हां हराम जाए खाई नहीं दे छो खाइनु पैसा तुझे हक लाला जाए न हाजी नदी में तो खामा पैसा खाइनु जा दीदो माय बाबा। अरे पने भागा दी छो तो तारीख ते तारीख तारीख ते तारीख तारीख ते तारीख रुको तारीख गुजरी दीवाने वाली लावी ना मुडो कड़ो कोई बात जा। अरे धक्कता हस्ते हणन में पोले जा मा टुक्का हणाया है महा सुजाए चरी थी। अरे मुझे सब पैसा खाई है मु गरीब जी जमा कुजी ने भागा डटो नहीं यारी दोस्त में गुम करे जी। दीदो माए जे न दिना माए तो पुत्र के नसीहत वसीयत करे विनुम तुझा पैसा दीदो मैं न छदीनुम तो के न छदीनुम। अरे वाचो ना छदी मखे कावड़ आई ना मुझे पैसा खाई है बा। अरे न भाज करे छदे आई तो न कर रत करे। हलो हां अपने हलो ता के बैठी लोला मा हलो अरे मुझे ए सुतले जी साहब हुकुम कयो। ए ॾाढी बाड़ाई लगी पई सुबुह कोठी बधा वेठा आहियूं को गिराकी कोन लगो आ। साहब मूंखे बि वट था पवनि पिया पोइ तई चवां थो त को 2-3 रुपया अचनि त वरी पोइ पाण वरी मोलाइण खे खराया पियारिया न बसि हाणे कलाक खनि वेहूं था पोइ हलूं था घर। हाणे यको वेही केरु इंतज़ारु कंदो अॼोको ॾींहुं ईअं सम्झ ॼण निभागो ॾींहुं हो का ख़बर ई कोन पई त को टपियो ई कोन त गाटे खां वठी के 5 पादर ठोकियमि न। हा साहब जो ईअं सुञा वेंदासीं न घर हाओ भैया घर वारी संडुल तबीली। अरे ॻाल्हि त ॿुध हिकिड़ो घर ॾाइण बि टारींदी आहे सुबुह खां वठी वेठा आहियूं शाम अचे थी आहे। हाणे ॾिसूं था जेकॾहिं को आयो त ठीकु आहे जेकॾहिं न आयो त हलूं था घर। भला हाणे खणी हूअं कुकड़ खाईंदा आहियूं अॼु दाल सां चांवर खाईंदासीं। साहब ओॾे ॾिसो पाण वारो मिलो ॿ कुकड़ खयो थो अचे। हिकिड़े खे तूं घर खणी वञाए हिकिड़े खे मां थो खणी हलां ॼऊं था सीर। साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साहब हे ब मुर्गा पकड़े आयो अजे नन माल ही माल था। रे केड़े डोह में पकड़े आवा छोरा तुझे घर त कोन गिरया। साहब मुझे इंसाफ कर तुझो इंसाफ क्या चक्का है छा थो चवण चाहे छा थिवा तो जरेब जमीन जो खपायो हिन डट हिन जे डटन ते ने भागे जे जरेब हिन तो के डटा देना तू जो कारोबार कराए 10 जे चाहे ते 5 जे चाहे ते 10 कराइंदुम 15 कराइंदुम 20 कराइंदुम मुजा जे मुनाफो तो दिले 5 लाख खाइयो 5 लाख खाइयो। तारीख ते तारीख 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 अरे रे तारीख ते तारीख रे तारीख जा सका तोरो समझण जी कोशिश करे मुके इहो बुधाए त मुनाफो जो तोखे ॾिनई कोन ॾिनई। हाणे त पाण चई त मुनाफो ॾिनई 5 लाख छाजा रहल अथस चई त मुनाफो ॾींदुस 5 ते 5 वधाए ॾींदुस वरी थींदो 10 ते वरी 5 ॿिया वधाए ॾींदुस। हाणे चुप। अरे तूं हवाल ॾे क्या ये खुथल खबर तो दे मखे साहब के छड पैर तरफ। अरे साहब के छडे बांग कढे कुकड़ बांग कढे रब तहां इज्जत कया साहब के साहब न चवाचा चोर चवाचा न। हाणे इहो बुधाए त तो हिन खो पैसा वता हम पो केड़ो कारोबार कई। कारोबार कयो से मुनाफे भी इनके दिनुम इहो पाण भी करार कए कूड़ो भी चोटीअ जो थव भली सजी खैरपुर खां पुछंदो न हेड़ो कूड़ो ताके न मिलंदो। अरे तू बुधाए तो हिन के काथों पकड़ियो छा पिया कन मुखे यो बुधा तू चुप हे बुधाइंदो। साहब हां ये भाई बिठा उते विड़न पिया बेटा। हां उते एकड़ो गोठारो मानू इनन सा बिठो हां वो इनन के छडायो पो हे एक बे के कुटिन पिया वो विचो मतो मां अची हुम हां वो इनन के पकड़े तुम वाह जो कम कर साहब ने वठी तो हला ता आगे उते ता जो फैसलो थींदो या सोटी ते हेरे कर नंढा साहब ईमानदारी सां बुधा हे कुटे पो न मां पो कुटिया गाल त बुधोड़े ता के थे कोन तो जो ता मानू थी करे विड़ो ता विड़ंदा त कुत्ता हिन मानू त कोन विड़ंदा कुत्तो आए साहब कुत्तो तव ता के कुछ असर थे तो जा कोन तो थे हेरे जाए 2-3 ट्राकोड़ा लठन जा हे छा थो वेठो करे पिटे वतो साहब जुल्म दला
इन पैसा मुझा खादा लठू ता मुखे दाणो इंसाफ ता कयो ता अल्लाह जे पकड़ में ईंदव इंसाफ काथे आ जो रड़ियूं थो करे गाटो भञाए इंसाफ मुल्क में रहियो आ ना त तू करना मां कया तोखे मां केड़ो चंगो मुर्स समझो आ त मां तुंहिंजो इंसाफ लाख रुपए ॾींदो मैं 4 लाख रुपया बकाया मूंखे ॾिजा 5 लाख मुंहिंजा लाख रुपया तोखे रिश्वत ॾींदो अरे तू हल सुभाणे सुबुह जो अचजांइ पैसा तोखे मिली वेंदा हल हल हितो पक्का दिल जाए कयूं हलियो वञ खिला मुछ खे वट ॾेई निकिरे हल अल्लाह वधाई हल जाना पुत्र मां बि वञा बीहड़े तू काॾे वेंदे गोर पट तू काॾे वेंदे पैसा कॾहिं तुंहिंजे 5 लाख हुन जा लाख पुलिस जो हाणे जेकॾहिं ॾिए थो त ठीकु आहे न त वरी ॿिन्ही जे हवाले करे कयां थो लाकअप में अंदरि साहब जे 1.5 लाख रुपयो तव्हांखे मां हाणे जो हाणे थो ॾियां हा बसि इन खे वरी चओ त मुंहिंजे दर ते न अचे मूंखे कुटे न बसि सम्झो 1.5 लाख में पैसा मुंहिंजा आजा साजा हे सिपाही मूंखे गॾु ॾियो हाणे ई तो पैसा मोकिलियांव अरे हे सिपाही जेको आहे न इहो न ॾींदुसि हे बेईमान ईमानदार जा जेको पैसा त ॾिए न अरे वठी वञेसि कुदरत हिन जी डिज़ाइन ईमानदारी वारी ठाही गिलेसि 1.5 लाख पूरो गणे वठी अचिजांइ टको बि घटि हूंदो त सम्झाई थो त टंगियो पियो हूंदे वज़न थी वॾो हल मोकिल पैसा महिरबानी साहब महिरबानी साहब ओए पकड़े मां आयुमि अरे वरी निभाया नथी हुनजी करे 1.5 लाख जो ईंदो त उतां 10,000 तुंहिंजा 10,000 हुन जा 1,30,000 मुंहिंजा हाँ हा